अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त दासू वाक़िए जी जांच आख़िरी मरहले में आहे। ज़िम्मेवारनि खे कानून जे कटहरे में आणींदासीं। चीनी शहरनि जी सिक्योरिटी वधीक बहितर बणाइण जी हिदायत कई आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी नियाणी आसिफ़ा भुट्टो चयो आहे त कश्मीर सां गॾु बीठल आहियूं ऐं सदाईं रहंदासीं। असां जमहूरियत लाइ जानियूं क़ुर्बान कयूं। कश्मीर जे जमहूरी हक़नि लाइ असांजी जानिब हाज़िर आहे। सिंध काबीना कपाह जे 100 रुपया किलो ते 20 रुपयनि बदिरां 10 रुपया फीस उगाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना इजलास में KMC जा 4 हेल्थ केयर सेंटर सिहत खाते खे ॾियण जी मंज़ूरी। नए गाज जे वेकिरे छिने शहर में तबाही मचाए छॾी। समूरी आबादी पाणीअ हेठि अची वई समें रहवासी फाथल। छिने में घर दुकान इमारतूं ऐं झूपड़ा ॿुॾी विया। रोड ऐं पुलियूं बि लुड़ी वियूं। सवे मंछर जे माण्हुनि पारां फाथल रहवासियुनि खे कढण जूं कोशिशूं। इंतिज़ामिया के बि क़दम न खयां। नारे में नयूं वही अचण सबबि निज़ामाणी बचाव बंदि टुटी पियो। फ़सुलु पाणीअ हेठि। कराचीअ जे एक्सपो सेंटर में वैक्सीनेशन अमले जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। डेटा एंट्री ऑपरेटर कमु छॾे हड़ताल एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ईद मथां आई आहे पर अञा ताईं पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। कराचीअ जी दहशतगर्दी तोड़ अदालत बेरिया टाउन भञटरा केस में हिक ॿिए केस जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 147 कारकुननि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुमलिकती वज़ीर फ़ारूक हबीब चयो आहे त मरियम नवाज़ जिथे बि वञे थी उतां जी नियाणी बणिजण जी कोशिशि करे थी। नवाज़ शरीफ़ लंदन में वेही मुतहदा बानीअ जो किरदारु अदा करे रहियो आहे। नौशर फिरोज़ जी अदालत रोकण बावजूदि दरख़्वास्त गुज़ार जे गिरफ़्तारीअ ते SSP ऐं SHO ख़िलाफ़ घरू खाते खे कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। मोहब्बत तेरो जे SHO मोहम्मद ख़ान अबड़ो अदालत पारां रोकण बावजूदि दरख़्वास्त गुज़ार शहरीअ खे खंभण ऐं वायरलेस मोबाइल नंबर बंदि करे छॾिया। अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त में SHO पुलिस खाते लाइ नापसंदीदा करार ॾेई कार्रवाईअ जो हुकुम ॾेई छॾियो। नवाब शाह दौड़ बांधी बुछेरी जाम साहब 68 मोरी शहर ऐं भर पासे में तेज़ हवा सां गॾु बरसाति पवण सबबि गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। जॾहिं आबादगारनि जा चहिरा बहकी पिया। बरसाति पवण करे नवाब शाह समेत बिजली गायब हुअण करे शहरी सख़्त परेशानीअ में मुब्तला। नवाब शाह जे सियासी समाजी अॻुवाणनि मीर ख़ालिक दाद बिरोई, नौमान गनी बिरोई, इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बिरोई, गुलाम मुस्तफ़ा बुगियो, शुएब मला ऐं ॿियनि हेस्को चीफ खां मुतालबो कयो आहे त नवाब शाह ज़िले जी बिजली फ़ौरन बहाल कई वञे। यूनियन काउंसिल हाजी कोड़ो ख़ान उमराणीअ जे अॻूणे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका शहदादपुर जे सीनियर नायब सदर सरदार ज़ाहिद हुसैन उमर, पाकिस्तान पीपल्स पार्टी बलोचिस्तान जे अॻूणे सूबाई सदर मोहतरम मीर मोहम्मद सादिक़ ख़ान उमराणीअ सां संदसि कराचीअ वारी रहाइशगाह ते मुलाक़ात। बिरादरी मामलनि समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते बहितरीन कचहरी। उन मौक़े ते मोहतरम SHO अब्दुल हक उमराणी पिणु मौजूदु हुया। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।